अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। दोस्तों क्या हाल है? उम्मीद करता है सब ठीक है। फ्रेंड्स अॼु व्लॉग करें था हींअर खां स्टार्ट करण खां पहिरीं ऐं तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कजो ऐं व्लॉग खे आख़िर ताईं ॾिसो। शमीर झाड़ू पियो त ॾे सुबुह सां। अस्सलाम वालेकुम मैम। वालेकुम सलाम। झाड़ू कयो अथई या? हमारा कम में लगा पिया आहिनि, अंदरां सफ़ाई वफ़ाई कई अथव न माशाअल्लाह। हेॾे साईं खणी आयो आहे रांदीकड़ा, पाण हथ सां ठाहींदो आहे माशाअल्लाह। ना ना उस्ताद हो न, वो माना शायरी करे हो। अच्छा हुन वरी कापी मूंखे ठाहे ॾिनई, माना लिखी माना हे हुन में जमो कर पोस्ट में, अॻे पोस्ट ते हूंदी दॿे में विझ, दॿे में ख़त मोकिलींदा मिलंदा। हा बिल्कुलु। पोइ हिक ॿिए खे हाणे उहो अचे कोन थो। अच्छा ॿिया हर शाइर अचनि था, उहो नथो अचे। अच्छा हुन में हिकमत ई वीचारो ॿियो कान्हे ॿुधाइण में। अलाह साईं हर इंसान में बि मिलंदो इहो महांगो आहे, इहे 50 रुपया। हा 10 ते न आहे, 20 रुपया न मां 20 रुपया ॿियो आहे पूपू वारो पाण। असां मां नंढड़ो हुजां बिलोर खिला पियो मां हीअ पाठ। अच्छा बिलोर खेॾंदा आहिनि न, तूं बिलोर छो खेॾी पाठ, नंढड़ो ॿार वात में विझी तूं केरु ज़िम्मेवार न खेॾ। बसि उतां को लपाट लॻी सम्झी वाह वाह मालिक तुंहिंजा कमाल अलाह, तूं ई तोखां सवा बि वाह ई कान्हे। शमीर माना ये ना हाल हवाल कुछ लॻो में तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। चांवर तो खाई आहे? हा यार मड़ी वांटे टक ॾिसूं त शमीर साईं चांवरनि जो दुश्मन आहे माशाअल्लाह। कल्ह 3 ॾींहं भरियल हुयो ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं हिनमहिल वरी ॾिसो सफ़ा ख़ाली थिया, सॼा चांवर शमीर खाई विया। हाँ जी भेण, मानी कोन थो खाई, रुगो चांवर तो खाइन कच्चा। पेट में सूर कंदई, मतलब चांवर पेट में सूर कंदई, न न ये मड़ी कहिड़ी कहिड़ी मन टक ॾिसूं कब्जी कंदई। याद कर व्यूअर्स के गाय ॿुधान, एंटरटेन कर व्यूअर्स के मां हिन शायरी ॿुधाईंदो कहिड़ी 2 मिंट किताब खणी ॾियां। फ्रेंड्स हीअं तव्हांखे शमीर शायरी ॿुधाईंदो जेका सवाल चाहे थो। शमीर कहिड़ी ॿुधाईंदो शायरी? शायरी यार ॿुधाईंदुसि हिकिड़ी बेत आहे। बेत नज़म नज़म हिक ॿिए लाइ हिकारत छाजी, इंसाननि सां नफ़रत छाजी। हिक ॿिए लाइ हिकारत छाजी, इंसाननि सां नफ़रत छाजी। कीनो साड़ कदूरत छाजी, मज़हब पंहिंजो प्यार बणायो सुख जो को संसार। वाह वाह। ओ ज़ातियूं पातियूं फ़ख्र वॾायूं, रंग नस्ल जूं सभु अरदायूं। आहिनि जंग फसाद जो बाइस, ज़हर संदो प्रचार बणायो सुख जो को संसार। वाह सही। जंग जदल आहे चौधारी, इंसाननि जो रतो जारी, सारी दुनिया आहे साड़ी, नफ़रत जी प्रचार बणायो सुख जो को संसार। वाह। रंग नस्ल सभु ढोंग अजाया, पेट बुखे ही सांग बणाया। वाह। गोरे में छा कारे में छा, साॻियो आ सतार बणायो सुख जो को संसार। वाह सही। वाह वाह। तो फ्रेंड्स इहा शमीर जी कहिड़ो शाइर कहिड़ो आयो? नज़म इहो करीम गदाई। करीम गदाई जी शायरी तव्हां ॿुधी? शमीर उनखे मतिलबु उनखे पसंदि थो करे उन शायरी खे, त शमीर खे मोटिवेट कंदी आहे न। हा फ्रेंड्स इहा मां तव्हांखे पहिरें व्लॉग में मतिलबु ॿुधाई आहे, पर तव्हां सब्सक्राइब न कंदा हो न। हाँ यार सब्सक्राइब तो कयो ना रहमान, सब्सक्राइब चओ भला, सब्सक्राइब कयो भाई।